नवदेरो वेझो नींगर सैदू शाख में पुरसार नमूने बुढ़ी फौत थी वियो। वारसन पारां मुखालफन ते क़त्ल करण जो इल्ज़ाम हयो वियो आहे। ॻोठ सावण खान गोपांग वासी 10 वरनि जो सदोरो पुट रसूल बख्श गोपांग साधू शाख में बुढ़ी फौत थियो। नींगर जे सोट हैदर अली गोपांग 2 ॼणनि ख़िलाफ़ NC दाख़िल कराए छॾी। सदोरो साधू शाख ते बीठो हो त रज़ाक ऐं अली नवाज़ गोपांग खेसि शाख में धिको ॾिनो। सोट अली हैदर गोपांग जो इहो चवणु आहे, जॾहिं त संदसि इहो बि चवणो त इख़्तियार ऐं गाहे गोपांग जे चवण ते रज़ाक नींगर सदोरे खे पाणी में ॿोड़े क़त्ल कयो आहे। इन जा वधीक तफ़सील मालूम कयूं था नवदेरो मां नूर मोहम्मद सूमरो खां। नूर मोहम्मद, वधीक आगाह कजो। पुरस्कार नमूने नींगर ॿुॾी फौत थियो आहे। वारसनि तरफ़ां मुखालफ़न ते इल्ज़ाम हयो पियो वञे। गोपांग में 10 वरनि जो मासूम नींगर सदोरो पुट रसूल बख्श गोपांग सैदू शाख में बुढ़ी फौत थी वियो। बुढ़ी वियल नींगर के शाख मां ॿाहिरि कढी बेहोशियारी हालत में नवदरो अस्पताल पहुचायो वियो। अस्पताल में ड्यूटीअ ते मौजूद डॉक्टर पारां नींगर जे फौत थियण जी तस्दीक कई वई। जॾहिं अस्पताल में मौजूद बुढ़ी फौत थी वियल नींगर जूं वारिस औरतूं ज़ारो क़तार रोईंदी रहियूं। बुढ़ी फौत थी वियल नींगर जे सोट अली हैदर गोपांग नवदेरो थाणे जी पुलिस के ॿुधायो त सदोरे गोपांग जे क़त्ल जो शक ज़ाहिर कंदे 4 ॼणनि मथां NC दाख़िल कराई आहे। NC में हुन ॼाणायो आहे त मुंहिंजो सोट सदोरो शेख सैदू शाख ते बीठो हो त असांजे मुखालफ़न अख़्तियार गोपांग ऐं गाही गोपांग जे बश ते रज़ाक गोपांग ऐं अली नवाज़ गोपांग मुंहिंजे सोट खे शाख में धिको ॾिनो। सदोरे जे शाख में किरण बैदि रज़ाक संदसि मथां जंप ॾेई शाख में ॿोड़े क़त्ल कयो आहे। वाक़े जे 1 कलाक बैदि असांखे इतलाउ कयो वियो, जंहिं बैदि असां नींगर खे कढी बेहोशियारी हालत में अस्पताल खणाए आयासीं। अस्पताल में डॉक्टर ॿुधायो त हीउ फौत थी वियो आहे। जॾहिं त फौती नींगर जी वालदा काबुल ॿुधायो त मुंहिंजे पुट खे बेगुनाह क़त्ल कयो वियो आहे। असां सां इंसाफ़ कयो वञे। गुलशेर गोपांग असां सां 3 भेरो नाजाइज़ी कई आहे। इन वक़्त ताईं वाक़े में मुलविस को बि जवाबदार पुलिस गिरफ़्तार न करे सघी आहे। जॾहिं त बुढ़ी फौत थी वियल नींगर जो लाश ज़रूरी कार्रवाई बैदि वारस ॻोठ खणाए विया आहिनि। जी, महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ नूर मोहम्मद।